बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मैं आवाजी शेफ आबदा बलूच आई वेलकम था क्यों भली कार था क्यों अहाँ सभिनीनि खे आवाज़ किचन में। उम्मीद है तो बिल्कुल ठीक ठाक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा, खुशबाश हूंदा, मज़े में हूंदा। रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻंदी हूंदियूं, तव्हांजूं फरमाइशूं मूं ताईं पुॼी रहियूं आहिनि ऐं उन्हनि खे नोट डाउन कंदा आहियूं। कोशिशि कंदा आहियूं त अचण वारा जेके असांजा शोज़ आहिनि उन्हनि में ज़रूरु ऐड कयूं। अॼु तयारु असां कयूं था मेमी खाउसे ऐं काफ़ी लेंदी रेसिपी हूंदी आहे। इन्हनि जा जेके लवाज़मात जंहिंखे चयो वञे उहे इलाही हूंदा आहिनि। त अॼु असां पंहिंजे टोटल जेको असांजे शो जी ड्यूरेशन आहे उन में असां खाउसे तयारु कंदासीं। छो त खाउसे जे लाइ कढ़ी अलॻि सां तयारु थींदी आहे ऐं इन जो जेको हिकिड़ी ग्रेवी हूंदी आहे जेका मोस्टली बीफ ऐं जी नंढड़ियुनि ॿूटियुनि या कीमे सां गॾु तयारु कई वेंदी आहे। पर असां टाइम जे करे त जीअं जल्दी सां असांजी कुकिंग थी वञे असां हिनखे चिकन में तयारु था कयूं ऐं उनखे असां अलॻि सां हिकिड़ी चिकन जी जेका आहे सा ग्रेवी तयारु थींदी ऐं उनखे तयारु कंदासीं। नूडल्स जेके आहिनि से अलॻि सां बॉइल थींदा। नूडल्स असां बॉइल करे रखिया आहिनि, वरी इन्हनि जूं अलहदा सां टॉपिंग्स तयारु कयूं वेंदियूं आहिनि जंहिंमें थोरा फ्राई बसर हूंदा आहिनि, उन में जेके आहिनि से फ्राई असांजा हूंदा आहिनि, थोड़ा मिर्च थी सघनि था उहे तव्हां फ्राई करे रखो, थोरे थूम जा जेके स्लाइसिस आहिनि उहे फ्राई करे रखो ऐं कुझु असां रेडीमेड जेको उनखे क्रिस्पीनेस ॾियनि उन्हनि खे अरेंज कयो आहे, जंहिंमें असांजा पोटैटो चिप्स आहिनि जेके थिनली हूंदा आहिनि ऐं इहे असां हिन में यूज़ कंदासीं। असां हिन में पापड़ी यूज़ कंदासीं, असां इन में पीनट्स जो इस्तेमालु कंदासीं। जेको कुझु तव्हांखे सुठो थो लॻे उहो तव्हां हिन में इस्तेमालु कयो। अमूमन जॾहिं खाउसे सर्व कयो वेंदो आहे त हिकिड़ो स्टेशन लॻायो वेंदो आहे जंहिंमें कढ़ी अलॻि सां हूंदी आहे, नूडल्स अलॻि सां हूंदा आहिनि, ग्रेवी हूंदी आहे ऐं इन सां गॾु जेके हिन जूं टॉपिंग्स हूंदियूं आहिनि ऐं हर कोई माण्हू पंहिंजे हिसाब सां खाउसे खे असेंबल कंदो आहे ऐं असेंबल करे हुनखे पंहिंजो हिकिड़ो तव्हां प्यालो चओ या प्लेटर चओ उनखे तयारु कयो वेंदो आहे। सभिनीनि खां अॻु में तयारु कंदासीं इन जी कढ़ी। अच्छा, कढ़ी तयारु करण जे लाइ बेसण आहे असां वटि हाफ कप ऐं जेको असां वटि धोरो आहे उहो आहे 1.5 कप। ठीकु आहे, कम अज़ कम डबल मिक़दार जेका आहे सा उहा धोरे जी हुजणु खपे। इहो असां हिन में शामिलु था कयूं। हिन में ऐड कंदासीं थूम ऐं अदरक जो पेस्ट, लूणु हिन में शामिलु कंदासीं। हिन में ऐड कंदासीं हेड्र, त हाफ टी स्पून असां हिन में हेड्र इस्तेमालु था कयूं। लूणु हस्बे ज़रूरत, इहो अची वियो हिन में लूणु ऐं ऐड कंदासीं ॻाढ़ा मिर्च। हिन में ऐड थी विया। इन में असां शामिलु था कयूं थूम ऐं अदरक जो पेस्ट, हिकिड़ो टीस्पून हे अची वियो ऐं हींअर पंहिंजो स्टोव असां कंदासीं ऑन 0 ऐं कढ़ी पत्तो इन जो ॾींदासीं भगार ऐं जॾहिं भगार जी ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी त असां इन में ऐड कंदासीं पंहिंजो इहो मिक्सचर। अच्छा, इन में विस्क सुठे तरीक़े सां हलाईंदासीं ऐं थोरो असां इन में ऐड कंदासीं पाणी, त जीअं तमामु शयुनि जी जेका मिक्सिंग आहे उहा ज़बरदस्त थी वञे। अच्छा, इन में गिहु या ऑयल तव्हां उहो ऐड कयो। हिन में शामिलु कंदासीं कड़ी पत्ता, खुशबू जे लाइ। चलो जी, खोड़ सारा असां ऐड कयासीं कड़ी पत्ता ऐं हिन में शामिलु कंदासीं ज़ीरो। ये 2 शयूं ऐड थी वयूं। अच्छा, इन में ऐड कंदासीं खोपरो। कोकोनट मिल्क तव्हां इन में शामिलु करे सघो था, कोकोनट क्रीम तव्हां इन में शामिलु करे सघो था, न त कोकोनट त ईज़ीली मार्केट में अवेलेबल आहे, उहो असां इन में ऐड कंदासीं। खोपरो असां इन में ऐड कयोसीं, इनखे कंदासीं सुठे तरीक़े सां मिक्स। थोरो मां इन में शामिलु कंदमि पाणी ऐं जेकॾहिं तव्हांखे डाउट हुजे त इन में गुठलियूं हूंदियूं बेसण जूं या
धोरे जूं त पोइ तव्हां इन में स्पेशली खोपरो विझण खां अॻु में हिनखे छाणियो कंहिं बि छन्नीअ जी मदद सां ऐं उन खां बाद में तव्हां इन में जेको असांजो खोपरो आहे ॾूंघी जंहिंखे चवंदा आहिनि उहो तव्हां इन में ऐड कयो। अच्छा, हाणे मां हिन में ऐड कंदमि थोरो अञा पाणी। असांखे इन जी कढ़ी ठाहिणी आहे। जी अची वियो पाणी, हिनखे वरी ॿीहर हिकु दफ़ो कंदासीं मिक्स। हिन में असां शामिल कयोसीं धोरो, बेसण, लूणु, ॻाढ़ा मिर्च ऐं हेड, थूम ऐं अदरक जो पेस्ट। इहे तमामु शयूं असां हिन में ऐड कयूं ऐं मां हिन में शामिल कयो आहे खोपरो। अच्छा, मां स्टोव खे बंदि कयो हो त जीअं असांजो दाग सड़ी न वञे। ॿीहर हिनखे कयूं था ऑन। कड़ी पत्ता असां हिन में शामिल कयासीं, ज़ीरो असां हिन में ऐड कयोसीं ऐं इन जो दाग ॾेई करे हिन में ऐड कंदासीं असां पंहिंजो इहो धोरे जो ऐं बेसण जो मिक्सचर, जंहिंसां असां तयारु कंदासीं कढ़ी। 15 खां 20 मिंट ही जेका असांजी कढ़ी आहे इहा तयारु थींदी पचंदी त हिकिड़ो क्रीमी ऐं घाटो जेको आहे सो इन जो टेक्सचर तयारु थी वञे। मां इन में थोरा लेमन जूस ऐड कंदमि, न त टाटरी तव्हां हिन में शामिल करे सघो था कढ़ीअ खे थोरे खटे करण जे लाइ, ऐं उहा बि तमामु सुठी लॻंदी आहे। चलो हिनखे कयोसीं मिक्स ऐं हाणे असांजो दाग सुठो अची वियो आहे त मां हिन में ऐड थी कयां हे मिक्सचर। इहो मिक्सचर ऐड कयोसीं, बाहि खे कंदासीं तेज़। हिकु दफ़ो इन में उबाल सुठो अची वञे त पोइ उन खां बाद में हिनखे हल्की बाहि ते तयारु कंदासीं। अच्छा, ईअं था कयूं त हे जेको असांजो मिक्सचर आहे न हिनखे ट्रांसफ़र था कयूं हिन असांजी देगड़ीअ में, त जीअं इहो आराम सां पचंदो रहंदो। ऐं हिन तरफ़ असां हिन वॾे जेको असांजो पैन आहे इन में तयारु कंदासीं असां पंहिंजे चिकन जी ग्रेवी। चलो जी, ऐं इन अच्छा सॼो जेको असांजो मिक्सचर हुयो कढ़ी जो उहो असां ऐड कयोसीं हिन देगड़ीअ में। त इहो हिन में थोरो जेको मिक्सचर अञा बि आहे इनखे बि शामिल था कयूं ऐं पोइ असां तयारु कंदासीं असांजी जेको चिकन आहे उनजो हिकिड़ो चटपटी सी ग्रेवी, जंहिंमें ऑलमोस्ट असांजा उहे ई मसाला वेंदा जेके असां पंहिंजे पाकिस्तानी फूड में ऐड कंदा आहियूं। चलो जी, अच्छा हिनखे हिकु दफ़ो इहा बबल करे त उॿरण शुरू थी वञे त पोइ असां हिन जी जेका बाहि आहे उहा थोरी स्लो कंदासीं ऐं स्लो करण खां बाद में इनखे एतिरी देरि ताईं पचाईंदासीं त इहा क्रीमी ऐं घाटी हिकिड़ी असांजी जेका कढ़ी आहे उहा तयारु थी वञे। चलो हिनखे स्टोव खे जेको असांजो पैन आहे इनखे थोरो क्लीन था कयूं ऐं इन में तयारु कंदासीं चिकन जी ग्रेवी। नंढड़ो टाइम बि थी वियो आहे ब्रेक जो, त ईअं था कयूं त ब्रेक ते था वञूं। ब्रेक खां पोइ ते जॾहिं असां मोटी ईंदासीं त पोइ तयारु कंदासीं चिकन जी चटपटी ग्रेवी। मिलूं था नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक, वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन ऐं अॼु आवाज़ किचन में जेका असांजी रेसिपी थी ठहे उनजो नालो आहे असांजो खाउसे
ऐं मेमणी खाउसे बि तव्हां हिनखे चई सघो था। तमामु ज़बरदस्त रेसिपी आहे। कढ़ी अलॻि सां तयारु थींदी, नूडल्स अलॻि सां बॉइल कया वेंदा, ऐं जेका चिकन जी हिकिड़ी चटपटी करी आहे उहा अलॻि सां तयारु थींदी, जेका मोस्टली बीफ जे कीमे सां गॾु तयारु कई वेंदी आहे। पर तव्हां क्विक तयारु करण जे लाइ या उहे माण्हू जेके कंहिं बि वजह सां बीफ खे पसंदि न कंदा आहिनि, तव्हां चिकन में ठाहियो, को अहिड़ो मसइलो न आहे। अच्छा, असां हाणे इन में ऐड कंदासीं ऑयल या शामिल कयो तव्हां गेहूं, ऐं इन में मां वटि आहिनि टमाटा, त थोरो ठाहींदासीं टमाटनि जो ज़बरदस्त हिकिड़ो पेस्ट। इहा जेका असांजी ग्रेवी आहे न टमाटनि जेका चिकन जी असां ठाहियूं पिया, इन में सुठी मिक़दार में टमाटा बि ऐड कया वेंदा आहिनि, बसर बि शामिल कया वेंदा आहिनि, ऐं असांजा जेके रेगुलर स्पाइसिस आहिनि उहे असां इन में शामिल कंदासीं। ऐं शुरू में टमाटो जेको आहे उन्हनि खे सुठे तरीक़े सां कंदासीं फ्राए, ऐं जॾहिं उन्हनि जो पेस्ट तयारु थी वेंदो त उन खां बाद में असां चिकन ऐड कंदासीं ऐं कुझु स्पाइसिस ऐड कंदासीं। अच्छा, इन में बि भगार जे लाइ स्टार्टिंग में थोरो शामिल कंदासीं ज़ीरो ऐं थूम ऐं अदरक जो पेस्ट। हे मां वटि टमाटा हुया 3 खां 4, इहे असां यूज़ था कयूं। तव्हां इन्हनि खे ब्लेंडर में पीसे करे हिकिड़ी स्मूथ जेको आहे सो प्यूरी बि ठाहे सघो था, त उहो पोइ वरी तव्हांखे जे लाइ थोरो ईज़ी बि थी वेंदो। ॿियो बि टमाटो आहे त इनखे बि कट था कयूं। अच्छा, ऑयल जेको आहे सो असांजो गरम पियो थिए, थोरो ऐड कंदासीं ज़ीरो ऐं थूम ऐं अदरक जो पेस्ट। ऐं अगेन थोड़ा कड़ी पत्ता भी इन में ऐड कंदासीं, थोड़ा सारा असां कड़ी में भी शामिल किया है। ऐं ज़ीरो थोड़ा असां इन में ऐड कंदासीं सुर्ख बसर। जेकॾहिं तव्हां वटि बसर सुर्ख न हुजनि त स्टार्टिंग में तव्हां अवल बसरनि खे सुर्ख कजो। एॾी ज़बरदस्त हिकिड़ी ख़ुशबू अचणु शुरू थी वञे कड़ी पत्ते जी, ज़ीरे जी। हिन में सुर्ख बसर थोड़ो कंदासीं बसरनि खे फ्राई। अगेन इन में थूम ऐं अदरक जो पेस्ट। ऐं ऐड कंदासीं इन में टमाटा जेके असां स्लाइस करे रखियासीं। कड़ी जेका है उहा असांजी बॉइल थियण शुरू थी वई त उनखे ट्रांसफ़र कंदासीं हिन स्टोव ते, त जीअं हल्की बाहि में असांजी जेका कड़ी आहे उहा पचंदी रहे। ऐं जेसीं ताईं असां पंहिंजी सॼी तयारी कंदासीं कड़ी असांजी पचंदी रहंदी। त तव्हां बि ईअं ई कजो, जॾहिं बि तव्हां खाउसे ठाहियो स्टार्टिंग में कड़ी खे पचण ॾियो ऐं तव्हां पंहिंजा जेके रिमेनिंग तव्हांजा कम आहिनि उहे तव्हां ॿिए तरफ़ कंदा रहियो ऐं तेसीं ताईं तव्हांजी कड़ी तयारु थी वेंदी। अच्छा, हिन में ऐड कंदासीं पाणी, छो त हे जेके असांजा टमाटा आहिनि न इन्हनि खे असांखे सुठे तरीक़े सां थोरो ॻाढ़ो बि आहे।
बिल्कुलु ज़बरदस्त हिकिड़ो स्मूथ असांजो चटपटो पेस्ट तयारु थींदो। पोइ मां हिन में ऐड कंदमि चिकन। त हींअर हिन में कुझु मसाला ऐड था कयूं, जंहिंमें हेड आहे उहो शामिल था कयूं। लूणु असां इन में ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत। अच्छा जी, अची वियो लूणु। थोड़ा ऐड कंदासीं ॻाढ़ा मिर्च। ऐं ध्यानु रहे त जेका कढ़ी आहे उन में बि ॻाढ़ा मिर्च ऐड कया अथसीं ऐं चिकन में बि ॻाढ़ा मिर्च असां शामिल पिया कयूं। थोरो ऐड कंदासीं गरम मसाले जो पाउडर। इहो ऐड कयोसीं ऐं इनखे कयूं था थोरो मिक्स। एतिरी देर ताईं कुक कंदासीं त इहे असांजा जेके टमाटा आहिनि इहे सुठे तरीक़े सां ॻरी वञनि। अच्छा, फ्रेश कुझु बसर जेके असांखे टॉपिंग जे लाइ खपनि उन्हनि खे बि फ्राई कंदासीं ऐं इन सां गॾोगॾु जेका असां वटि थूम आहे उन्हनि खे स्लाइस कंदासीं त जीअं असां गॾोगॾु पंहिंजी टॉपिंग जी बि तयारी कंदा हलूं। पापड़ी बि तमामु सुठी लॻंदी आहे, या जेका समोसा पट्टी हूंदी आहे उनखे तव्हां फ्राई करे रखो। पोटैटो चिप्स त मार्केट में तव्हांखे ईज़िली मिली वेंदा, उहे तव्हां रखो टॉपिंग जे लाइ। बेसिकली क्रंची कुझु हुजणु खपे त जीअं खाउसे सां गॾु तमामु सुठो ऐं ज़बरदस्त लॻंदो आहे। त हे कुझु असां वटि आहिनि गार्लिक। इनखे असां छिल्हे ऐं इन जा जेके स्लाइसिस आहिनि उहे करे रखंदासीं जेसीं ताईं असांजो मसालो तयारु थो थिए। ऐं जॾहिं असां हिनखे सर्व कंदासीं त पोइ थोरी लेमन सां गॾु, त जंहिंखे इज़ाफ़ी जेकॾहिं का खटास खपे त उहो लेमन स्क्वीज़ करे ऐं पंहिंजे खाउसे खे इंजॉय करे। त ॿाहिरि त ख़ैर मिलंदो ई आहे, पर तव्हां घर में पंहिंजे हिसाब सां खाउसे तयारु करे सघो था। कढ़ी त नॉर्मली असां पकोड़नि सां गॾु बि घरनि में ठाहींदा ई आहियूं। ऐं इहे जेको असांजो ग्रेवी आहे इन में बि असांजा उहे बेसिक मसाला आहिनि जेके असां पंहिंजे खाधनि में ऐड कंदा आहियूं। उहा ई असांजी अदरक ऐं थूम आहे ऐं इन सां गॾोगॾु लूणु ऐं ॻाढ़ा मिर्च। कढ़ी बि असांजी तयारु थी थिए ऐं गॾोगॾु जेके टॉपिंग्स आहिनि उन्हनि जी बि तयारी कंदा हलंदासीं ऐं इहे डीप फ्राई थींदा। हे असांजी थूम ऐं असांजा बसर, इन्हनि खे असां कंदासीं डीप फ्राई। त उन्हनि खे असां कटे करे रखूं था, स्लाइस कंदासीं बारीक। ऐं टॉपिंग में तमामु मज़ेदार लॻंदा आहिनि। ऐं जॾहिं तव्हां खाउसे सर्व कयो, मां हिकिड़ो प्यालो त तमामु शयूं ऐड करे सर्व कंदमि, पर खाउसे जा नॉर्मली स्टेशन लॻाया वेंदा आहिनि त हर कोई पंहिंजे हिसाब सां जंहिंजी जेका पसंदि हुजे ओतिरी तव्हां कढ़ी ऐड करे ऐं चिकन जी ग्रेवी ऐं टॉपिंग्स ऐं तमामु शयूं हुन में ऐड करे सघो था। त हे अची विया असांजा गार्लिक। थोरो टमाटनि खे बि ॾिसंदा हलूं। थोरो जेको पोटैटो मैशर आहे मां वटि, उन सां जेके असांजा टमाटा आहिनि न इन्हनि खे थोरो मैश कंदासीं जीअं बिल्कुलु ॻरी वञनि ऐं हिकिड़ी स्मूथ ज़बरदस्त असांजी जेका ग्रेवी आहे न इहा तयारु थी वञे। अच्छा, पास्ता सां गॾु उहे बि टमाटा ऐं बसर तमामु मज़ेदार लॻंदा आहिनि। त इन जेका तव्हां ग्रेवी था ठाहियो, मेक श्योर कजो त इन में टमाटनि जी मिक़दार, बसरनि जी मिक़दार सुठी हुजे। थोरो पोटैटो मैशर सां कयूं था इनखे मैश, जीअं झटपट असांजा ॻरी वञनि। अच्छा, ऑयल बि जेको आहे सो कढ़ीअ में थोरो ईअं सबील हूंदो त जीअं असां हिन जी भुनाई कयूं त ऑयल जेको आहे सो सेपरेट थी वञे। ऐं ड्राई त तव्हांखे नूडल्स बिल्कुलु बि न लॻंदा, छो त कढ़ी आहे ऑलरेडी, त नूडल्स तव्हांजा ज़बरदस्त ऐं सूपी हूंदा। हिनजे सर्व करण जो बि हिकिड़ो ख़ासि तरीक़ो आहे। तमामु शयूं रेडी करे अलहदा अलहदा रखो ऐं जॾहिं तव्हांखे सर्व करणो हुजे त पोइ तव्हां प्यालो तयारु करे
ऐं इनखे सर्व कयोसीं। तो इनजी कयूं था भुनाई। मसाला असां ऐड करे चुका आहियूं। टमाटा आहिनि खोड़ सारा। थोरो हिन में अञा ऐड था कयूं ऑयल या गिहु। नंढड़ी असां वटि ब्रेक जो टाइम थी वियो आहे। ब्रेक खां जीअं मोटी ईंदासीं त इनजी जेका टॉपिंग आहे इनखे रेडी कंदासीं ऐं चिकन अञा ऐड करणु असांजी बाक़ी आहे। मिलूं था नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापस अची में आयो हिकड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अॼु आवाज़ किचन में असां तयार पिया कयूं खाउसे ऐं खाउसे जे लाइ असां कड़ी तयार कईसीं ऐं चिकन जी हिकड़ी चटपटी ज़बरदस्त जेका आहे सा ग्रेवी तयार कईसीं ऐं खोड़ सारा असां इन जे लाइ जेका टॉपिंग्स आहे उहा असां हिते जमा कई अथसीं। तव्हां ॾिसी रहिया आहियो त चिप्स भी आहे ऐं इन सां गॾोगॾु पीनट्स आहिनि, सावा धाणा आहिनि, थोड़ा असां हिन में सावा जेके मिर्च आहिनि उहे कटे करे रखिया आहिनि, पापड़ी आहे ऐं थूम आहे असां वटि स्लाइस जंहिंखे असां डीप फ्राई कयोसीं ऐं इन सां गॾोगॾु जेके सुर्ख बसर आहिनि उहे असां वटि आहिनि। चिली ऑयल असां तयार कयो अथसीं ऐं चिली ऑयल मां ब्रेक में तयार कयो। चिली ऑयल में कुझु बि न आहे। हिकिड़ो टी स्पून जेके आहे सो कुटियल ॻाढ़ा मिर्च, हिकिड़ो टी स्पून कुटियल पिसियल ॻाढ़ा मिर्च, मतिलबु कुटियल ॻाढ़ा मिर्च ऐं पिसियल ॻाढ़ा मिर्च हम वज़न तव्हां खणो ऐं गर्मा गरम ऑयल मिर्चनि जे हिसाब सां थोरो ऐड कयो। त हे चिली ऑयल आहे त हर कोई पंहिंजे टेस्ट जे हिसाब सां इनखे ऐड करे। अच्छा, कड़ी जी बि मां हिकिड़ो क्विक जेको आहे सो तव्हांखे रिकैप ॾींदी हलां। कड़ी में तव्हांखे छा करिणो आहे त हाफ कप बेसण, 1.5 कप तव्हां हिन में ऐड कंदव धोरो ऐं इन में शामिल कंदासीं थूम ऐं अदरक जो पेस्ट। इन सां गॾोगॾु इन में वेंदो लूणु, हेड ऐं मिर्च हिन में शामिल कंदासीं। थोरो ऑयल ऐड कयो सुठे तरीक़े सां हुनखे भगार अची वञे त हुन में शामिल कंदासीं जेको असां इहो मिक्सचर तयार कयोसीं, इहो असां हुन में ऐड कंदासीं ऐं उनखे पचण ॾियो जेसीं ताईं ज़बरदस्त क्रीमी ऐं घाटी जेका आहे सा तव्हांजी कढ़ी तयार नथी थी वञे। अच्छा, इन में मां छो त टाटरी ऐड न कई आहे त इन में स्क्वीज़ था कयूं लेमन ऐं टॉपिंग जे लाइ लेमन्स बि कटे करे रखंदासीं त जेकॾहिं कंहिंखे अञा बि घणी खटास सुठी थी लॻे त हू पंहिंजे खाउसे में थोरो जेको लेमन आहे उनखे स्क्वीज़ करे। चलो जी, ही अची वियो लेमन। थोरो चेक कंदा हलूं पंहिंजी हिन चिकन जी असांजी ग्रेवी जेका हिकिड़ो बसि घाटे मसाले सां गॾु असां तयार कई आहे, छो त ऑलरेडी असां वटि कड़ी जेका आहे सा मौजूदु आहे सूप जे हवाले सां। ऐं हे असांजी चिकन तयार थी थिए। टॉपिंग्स जे लाइ थोड़ा जेके असांजा लीमा आहिनि इन्हनि खे कटे करे था रखूं ऐं हिकिड़ो ॿियो बि जेको लेमन आहे न हुनखे कड़ी में ई स्क्वीज़ कंदासीं ऐं हे कुझु लेमन अची विया टॉपिंग जे लाइ। हिकिड़ो ॿियो बि लेमन हिन में स्क्वीज़ था कयूं ऐं बसि हाणे असां सर्व कंदासीं हिनखे। अच्छा, चिकन जी जेका असांजी चटपटी ग्रेवी आहे इहा बि हाणे बिल्कुलु तयार थी वई आहे त इन जी बि जेका आंच आहे उनखे कंदासीं बंदि ऐं इनखे कढी करे कंदासीं डिश आउट। तमामु सेटअप जेको आहे उहो असां लॻाए छॾियो आहे त जीअं खाउसे खे तव्हां
असेंबल करे बि ॾेखारींदासीं ऐं अलॻि सां जेके तमामु इन जा लवाज़मात आहिनि उहे बि असां अलॻि अलॻि सर्व कया आहिनि। त इहा अची वई असांजी चटपटी ऐं देसी मसालनि सां गॾु चिकन जी ग्रेवी। इहा बि असांजी थी वई डिश आउट। अच्छा, धाणा मां इन में मिक्स न किया, थोड़ा धाणा भी इन में मिक्स था किया। धाणनि सां फ्लेवर भी सुठो थी वेंदो ऐं थोड़ी इन ते फ्रेशनेस भी अचे वेंदी। जी ये अची हुई असांजी चिकन जी ग्रेवी ऐं हींअर असां असेंबल था कयूं। हिन प्याले में इन में असां ऐड कया थासीं कुछ नूडल्स। अच्छा, नूडल्स जे साइड ते असां ऐड कंदासीं इहा जेका असां कड़ी तैयार कई आहे इहा ऐड कंदासीं ऐं सेंटर में इन जे ईंदी चिकन जी इहा ज़बरदस्त सी ग्रेवी। चलो जी, ये अच्छी वही ऐं सेंटर में ऐड कंदासीं चिकन। थोड़ी जी जेके साइड्स आहिनि उहे क्लीन था कयूं। अच्छा, चिकन जी ग्रेवी अची वई। हाणे हिन ते ऐड कंदासीं टॉपिंग्स। हिनखे बि थोरो क्लीन था कयूं छो त गॾु तव्हां इहो बि तमामु शयूं जेके आहिनि से सर्व थींदियूं। चलो जी, अच्छा थोड़ा ऐड कंदासीं, थोड़ा अगेन मथे जेके आहिनि से सावा धाणा थोड़ा ऐड कंदासीं। ॻाढ़ा फ्राई थियल असांजा बसर ऐं जेके भी असांजो क्रंची टॉपिंग आहे बिल्कुलु सर्विंग खां कुछ देर अॻु में ई ऐड कजो न त हे सॉफ्ट थी वेंदा। थोड़ा ऐड कंदासीं मिर्च। अच्छा, थोड़ा थोड़ा तमामु शयूं, थोड़ी पापड़ी ऐं थोड़ा जेके आहिनि से पटाटनि जा चिप्स। थोड़ी पापड़ी अची वई, चिप्स टॉपिंग पे ऐड कंदासीं। थोड़ी ऐड कंदासीं पीनट्स ऐं लेमन असांखे एज इट इज़ ई रखणो आहे। थोड़ा असांजा फ्राई थियल थूम। ॾिसण में ज़बरदस्त टेम्पटिंग थो लॻे, ट्राई ज़रूरु कजो रेसिपी। ऐं लास्ट में हिन ते ऐड था कयूं थोरो चिली ऑयल। चलो जी, ऐं उम्मीद आहे त अॼु जी रेसिपी बि तव्हांखे सुठी लॻी हूंदी। थोड़ी लेंदी आहे रेसिपी ऐं जॾहिं तव्हांजो मूड हुजे कुकिंग जो त उन ॾींहुं तव्हां हिन खे ठाहे सघो था। त तमामु जेके शयूं आहिनि उहे तव्हां अलॻि अलॻि तयारु कयूं ऐं जॾहिं मूड हूंदो आहे न कुकिंग करण जो त पोइ रेसिपी डिघी बि हुजे त कोई मसइलो नाहे लॻंदो। त जंहिं ॾींहुं तव्हांजी दिलि चए ज़रूरु तव्हां हिन खे ट्राई कजो ऐं
टॉपिंग्स तमामु इन ते सुठियूं लॻंदियूं आहिनि। कोशिशि कजो त जेतिरो बि थी सघे तव्हां टॉपिंग्स ज़रूरु ऐड कयो ऐं ईअं ई तव्हां असेंबल कयो टेबल ते, दस्तरख़्वान ते, ऐं हर कोई पंहिंजो जेको प्यालो आहे खाउसे जो उहो पाण तयारु करे पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते पहुतो। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी मुलाक़ात। ज़बरदस्त क़िस्म जी रेसिपीज़ खणी करे हाज़िर थींदासीं आवाज़ किचन जी न्यू फ्रेश एपिसोड सां गॾु। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, खोड़ सारियूं दुआऊं तव्हांजे लाइ। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ईअं ई पंहिंजनि प्यारनि सां, पंहिंजनि बचड़नि सां खाधनि खे इंजॉय कंदा रहो। मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।